بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم السلام عليكم ورحمة الله وبركاته محترم नाज़रीन जी त नए मौज़ू ऐब जो ई सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। ऐब कंहिं शख़्स जी ऐब जो ई करणु, कंहिंजा ऐब ज़ाहिर करणु, माण्हुनि जे साम्हूं ऐब बयानु करणु जंहिंजी तमामु घणी मज़मत थियल आहे। ऐं अगरि कोई शख़्स माण्हुनि जा ऐब बयानु कंदो उन ई जे लाइ रवायतुनि में तमामु घणी मज़मत थियल आहे। जहिड़े तरीक़े सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन बारे में फरमाइनि था, मन अज़ा फाहिशतन कान कमद्दअहा। कोई शख़्स अगरि कंहिंजा ऐब बयानु करे उनखे तकलीफ़ ॾे, अगरि कंहिं शख़्स खे ऐब बयानु करे उनखे तकलीफ़ ॾी वञे ऐं उन सां तकलीफ़ हासिल थिए त ॼण का मब्दअहा, ॼण मब्तदहा, ॼण हुन पाण उहो कमु अंजाम न आहे। अगरि कंहिंजी बुराई खे कोई ज़ाहिर करे ऐं उन शख़्स खे इन बुराई जे ज़ाहिर करण सां अज़ियत अचे थी त ॼण ही उन बुराई में शरीक थी वियो, यानी हिनखे उन बुराई जो गुनाह थींदो। ऐं उन खां अलावा मन अय्यर मुमिनन बिशैइन लम यमत हत्ता यरकबहू। नबी साईं फरमाइनि था, जेको शख़्स के मोमिन जो ऐब बयानु करे थो, के मोमिन जो ऐब माण्हुनि जे साम्हूं, का मोमिन जी बुराई, के मोमिन जी खोट माण्हुनि जे साम्हूं अयां थो करे, माण्हुनि खे ॿुधाए थो त फिलां मोमिन में फिलां शख़्स में हीअ ऐब आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, लम यमुत हत्ता यरकबहू, उहो शख़्स एसितोड़ी न मरंदो जेसितोड़ी उन में उहो ऐब न अचे। यानी हुन शख़्स जी ज़िंदगी में उहो ऐब उन शख़्स में ईंदो जेको शख़्स ॿिए जे ऐब खे माण्हुनि जे साम्हूं बयानु करे थो। ऐं हिकु जॻह ते मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम फरमाइनि था, ततबिउल उयूब मन अक़बहल उयूब व शर्र सयाब। ततबिउल उयूब यानी उयूब खे बयानु करणु, कंहिं शख़्स जे ऐबनि खे बयानु करणु। अक़बहुल उयूब यानी ऐबनि मां बुरे में बुरो ऐब इहो आहे त ॿियनि जा ऐब बयानु, या शर्र सयात इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, यानी बुराइनि मां सभ खां वॾी बुराई उहा आहे जो ॿिए जे ऐबनि खे ज़ाहिर करणु। यानी इहो इमाम अलैहिस्सलाम अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम फरमाइनि था, वॾे में वॾो ऐब ऐं शर्र सयात बेहद। ऐं इन खां अलावा इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, मन बहसा अन असरार गैरिही अज़हर अल्लाहु असरारहू। जेको ॿिए जा राज़ ममराज़ हिते रवायतनि में शरह में लिखियल आहे त ॿिए जा ऐब बयानु करे थो, ॿिए जूं कमियूं कोताहियूं बयानु करे थो, ॼण उन जे लाइ इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, अज़हर अल्लाहु असरारहू, उन जूं लुकल शयूं, उन जा ऐब ख़ुदा ज़ाहिर थो करे। जेको ॿिए जा ऐब ज़ाहिर करे थो, अलाह साईं उन जा ऐब ज़ाहिर करे थो। ऐं इहा ऐब जो ई जेका आहे हिकु तमामु बुरो अमल आहे। ऐं इन ऐब जो ई खां ख़ुदा जे आलम खां दुआ आहे त असांखे हिन बुरे अमल खां महफ़ूज़ फरमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि